नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानगढ़ में पग वारे मामले तां सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं अली गौहर खान महर विच में हलंदड़ छिकताण ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। अली गौहर महर पारां 6 सेप्टेम्बर ते महर बिरादरी जे सॾायल कठ कोठाइण ते बाज़िद थियल इन सिलसिले में महर भाइरनि में पैदा थियल पग वारे मामले ते इख़्तिलाफ़ ख़त्म करण लाइ अॻूणो MPA सरदार रहीम बख्श खान बोज़दार सरगर्म थी वियो आहे। रहीम बख्श बोज़दार पंहिंजे भाउ चाकर खान बोज़दार ऐं ॿियनि सां गॾिजी खानगढ़ जे गोहर प्रेस ते अली गौहर खान महर ऐं संदसि पुट हाजी खान महर सां मुलाक़ात कई है। 1 कलाक ताईं जारी मुलाक़ात में ज़रियनि मूजिब महर खानदान में खानदानी इख़्तिलाफ़ निबेरनि जे हवाले सां ॿिन्ही अॻुवाण अली गौहर महर ऐं रहीम बख्श खान बोज़दार विच में ॻाल्हियूं थियनि। ख़ासि तौर इख़्तिलाफ़ जी जड़ बणियल सरदारी पग वारे मामले ते पिणु ॻाल्हियूं कयूं वयूं। रहीम बख्श बोज़दार अली गौहर महर खे चयो त पग पीर पागारे ऐं ॿियनि मोहम्मद बख्श महर खे बदिराई हुई। अली गौहर महर सां मुलाक़ात बाद रहीम बख्श खान बोज़दार शाम धारे PPMNA सरदार मोहम्मद बख्श खान महर वटि पहुची वियो, जिते मोहम्मद बख्श खान महर सां मुलाक़ात खां पोइ MNA मोहम्मद बख्श खान महर जी रिहाइशगाह ते सरदार रहीम बख्श खान बोज़दार संदसि मौजूदगी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सरदारी मामले ते अली गौहर खान जी हिमायत करण न साणस झेड़ो करण वियो हुउसि। खेसि चयुमि त जेका मुतालबा आहिनि ॿुधा त सरदार मोहम्मद खान महर खे मञरायूं, पर हिन मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। खानगढ़ में सरदार मोहम्मद बख्श खान महर सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त मूं सरदार ग़ुलाम मोहम्मद खान महर जे विछोड़े बाद मूं अली गौहर खान महर जे वालिद ऐं मौजूदा पीर पागारे सरदार मोहम्मद बख्श खान महर खे पग बदिराई। को बि सरदारी घराणे जो माण्हू इहो न चाहींदो त सरदारी पग तब्दील थींदी रहे। रहीम बख्श खान बोज़दार जो वधीक चवणु हो त मां बि बिरादरी जो सरदार आहियां, पर सुभाणे खांस को पुट या भाउ कावड़ जी पग पाराइण लाइ साम्हूं उथी बीहे त इहो हुनखे हक़ कोन ॾिबो। सरदार रहीम बख्श खान बोज़दार जो वधीक चवणु आहे त मां पग जी तब्दीली जे हक़ में न आहियां। मुंहिंजो घराणो ऐं मुंहिंजी बिरादरी सरदार मोहम्मद बख्श खान महर सां गॾु आहे। ॿिए पासे शिकारपुर जे PP अॻुवाण कामरान खान महर जो चवणु आहे त पग सरदार मोहम्मद खान महर जी आहे ऐं उन जी रहंदी ॿियो को बि महर बिरादरी जो सरदार न थींदो, न थी सघंदो। हिन वधीक चयो त शिकारपुर पूरे सिंध पाकिस्तान पूरी दुनिया में रहंदड़ महर बिरादरी जो सरदार मोहम्मद बख्श खान महर आहे ऐं रहंदो खांस। पोइ संदसि पुट जूनियर सरदार ग़ुलाम मोहम्मद खान महर ऐं महर बिरादरी जो पगदार हूंदो। होॾां केसर खान बोज़दार ऐं खानगढ़ में PPMNA सरदार मोहम्मद बख्श खान महर सां मुलाक़ात कई है। होॾां कठ जे हवाले सां सोशल मीडिया ते ॻोठ में अली गौहर महर जी हामियुनि पारां दावतनामनि जो सिलसिलो जारी आहे। असां जॾहिं एक्चुअल सरदार गुलाम खान ॾे वियो, सरदार मोहम्मद खान नंढो हुयो, हाजी अली खान असां मौजूदा पीर साहब पघारो हाणे आहे सरदार मोहम्मद खान खे पग बदिराई सरदार की। हाणे ॿुधूं पिया त सही पगां जो फ़ैसिलो थो थिए, हीअं थो थिए, हूअं थो थिए। इहा जेका ॻाल्हि आहे मुनासिब न आहे ऐं कोई बि सरदारी घराणे जो माण्हू इहो न चाहींदो सरदार जो त बाबा हे शइ मटिजे, फिलान थिए, तीर थिए। हाणे मां बि कंहिं नंढी क़ौम जो चङो आहियां, सुभाणे मुंहिंजा पुट या भाउ उथी पवनि त बाबा हाणे असां सां पग ॿधायूं। इहो हिकिड़ो नओं तरीक़ेकार निकिरंदो। असां इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु ऐं ख़िलाफ़ु रहंदासीं। असांजो जेका क़ौम आहे या जेका मञण वारा आहिनि या असांजो घराणो आहे उहा सरदार मोहम्मद खान सां आहे ऐं रहंदो। साईं, अॼु जीअं त तव्हांजी सोशल मीडिया ते फ़ोटो बि वायरल थिया, तव्हां पंहिंजी बिरादरी सां गॾु सरदार अली गौहर खान सां मुलाक़ात बि कई। ज़ाहिर ही हिन वक़्तु कंडीशन इहा हले पई, पग वारो मामिलो हले पियो, ठीकु आहे। हीउ कन्वेंशन जेको कोठायो पियो वञे, बज़ाहिर इहो ॿुधाए पियो वञे थी पग सरदारी पग जेका आहे उनजे लाइ कन्वेंशन कोठायो पियो वञे। ऐं तव्हांजी कहिड़ी ॻाल्हि ॿोल थी सरदार अली गौहर खान महर सां? तव्हां माना खानगढ़ जे महर सरदार सां तव्हांजो पुराणो तालुक़ु रहियो आहे, हिकिड़ो ख़ानदानी तालुक़ु रहियो आहे, पोइ तव्हांजी मूंसां कहिड़ी ॻाल्हि ॿोल थी अॼु हिते? साईं, ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको तालुकात आहे, जीअं मां चओ था पिया त उहो आहे घरू तालुकात। जेको मां अॼु आयो हुउसि राति मां निंड न कई आहे झेड़ो करणु, बाबा इहो ॻाल्हि ठाही कान्हे। जेके तुंहिंजा मुतालबा आहिनि तूं चओ, असां बि सरदार मोहम्मद खान खे मल्हायूं जेका ॻाल्हि हुजे, पर हुन का ॻाल्हि असांजी जी वरी तो शायदि तूं फ़ोन ते पुछो मां तोखे वधी बिल्कुलु बिल्कुलु हाणे वरी शाम जो मुंहिंजो एतिरो ब्लड प्रेशर वधी वियो
जो ॻाल्हाए न पियो विकिरे हलियो सेखारियो। हालांकि मानी मञनि जी सरदार वठी उहा बि नसीब कान थी वियासीं अॻियां। वरी हाणे शाम जो आयासीं मां जीअं मुंहुं बि ॾेखारे ॾियूं ऐं जेका ॻाल्हि हुजे ॻाल्हाए ॾिए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।